उसा गुलजार लाशारी उसा फकीर मोहम्मद कासिम मंगरो नजबी शाहानी असद बलोच पहलवान ध्यान आए तो असा स्कूल के ऑफिसरन के जेके रुकी ओ बाबा थाने मथा जोड़ने ने खोपर ते ने हमला को शुरू करायो जेके लतीफ के मनने वाला हो जेके लतीफ सरकार के मनू था वे हथ मथे करे जाओ नारायण लतीफ नारायण लतीफ नारायण लतीफ नारायण लतीफ जी लतीफ लतीफ के सदके देखो जिता लतीफ के सदके मल्ला शौकीना अमीर पर जायज रहे ते कसमा शहादत शाम लतीफ हटाइयो लतीफ के मनन वाला बंद जान रहो तावो ये विचरिया ने आओ अर्ज तो क्या परेज एवा के गुजारिश है त उनजे एहसान सवाब ला दुआ कर दोस्तों ही वदो एक नाहक थियल है जुल्म जबर थियल है यो जुल्म है जबर कने खत्म थिंदो असांजे सिंध जे माण्हुनि जे मथां असांजा सिंध यादव सर दूधा दिलेर हरो भरो बिना जवाज शहीद कया पिया वञनि इन लाइ असां पुरज़ोर लफ़्ज़नि मां अपील था कयूं असांजे स्टेज ते वेठल आहिनि तव्हां मोतबर महिमान दोस्तनि खे ऐं असांजे स्पोर्ट जे ऑफिसरनि खे उन खां अलावा सीएम साईं मुराद शाह साहब के बिन वसवारन के अपील है तो खुदा इंक्वायरी करायो जेकॾहिं हक जेके लोह साबित है तो उनके कानून के कटे मानियो आहे उन्हनि जूं अदालतूं हुजनि उन जा सभई काज़ी फैसला ॾींदा आहिनि ईअं के बेगुनाह बचे के मां जो बचो ई शहीद करण बेदर्दी सां उनके मथां वरी गाॾियूं फेराए काइन सां चिपाइण इहो वॾो ज़ुल्म आहे ऐं इहो ज़ुल्म बंदि थियणु घुरिजे अपील थो कयां सभिनी दोस्तनि खे त सभु तव्हां जेके बि वेठा आहियो मुस्लमान आहियो पंहिंजे बचनि वारा आहियो त उन्हनि शहीदनि जे लाइ असां दुआ घुरंदासीं 2 मिंट लाइ सभिनी खे गुज़ारिश आहे 4 कुल पढ़नि ऐं परेश देवान खे गुज़ारिश आहे त दुआ घुरनि قال الله تبارك وتعالى في شأن نبيه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما رب العالمين कबीर सगीर माफ़ करे अल्लाह पाक पंहिंजे पार जन्नत फिरदौस में अल्लाह मुक़ाम करे या अल्लाह साईं जी करे हुन सां नाहक थियल आहे त अल्लाह पाक तूं इंसाफ़ करण वारो आहीं तूं इंसाफ़ कजां या रब पाक असां कंहिंखे दान कोन था ॾियूं तुंहिंजे दर आहियूं आजिज़ आहियूं गुनाहगार आहियूं तुंहिंजा बंदा आहियूं तूं ई इंसाफ़ करण वारो आहीं अल्लाह पाक जे जीजल जो ही झोली ख़ाली थी आहे उनखे हक़ इंसाफ़ ॾियार रब पाक मुंहिंजी तूं दर असां हिन आवाम जी सत तुंहिंजी तूं दर आहे ला इलाहा इल्लल्लाह और हरी भजन मीर सां सोलिंगे को गुज़ारिश आहे त कुर्बान होफी बोडरा मिलन ऐं जालमंद कलवर वा पहला नहीं मिशीदी पहलाल गुलाम मुस्तफा नारो हाकम मिलार पहलाल पुनर्गान कोसो आऊं सभनी पहलान जेकर इश्फाक मरकज जो 4-5 पहलान मुखे दियो त मां यहाँ पादो सेट कराया कुर्सी लाजमी है हिते कम से कम 800,000 कुर्सी हलंदी है कुर्सी एक दायरो थींदो है वरी वाह पहलान वारे नहीं शदी वारे शदी यो दो शदी पहिरी मन मारियो लतीफ सरकार सती
शीदी मारो पहला नहीं शीदी हम बादशाह शीदी बादशाह ही ओए शीदियन जेके होशुआ न्याय ते सा मयार दियो मल्ला सागा चिए जोड़ जी एकरी जोड़ी मिले भी तो पंजा पेरी भी आरा बिछन छा मल दीदी मलागणो वाली सुबान करियो यारान बुधायो तो सी बुधायो अदा पहलवान तू वठन जगह चई तो दिन के वठन बामा अदा पहला राहब ऐसा मरकंड कुर्बान होती बोलो मटार बुक्ति पहलवान मुबारक वाला सा मिलन दीदार जमानी एन पहलवान गुजारिश है पे मुबारक सा गजी हिम्मत कराइन आए सन जो सदाबहार पहलवान मंठार बुक्ति अख्तियार जरदारी नजर हाले बोलो अख्तियार जरदारी नजर हाले बोलो का मैदान में साईं सैयद सिकंदर अली शाह लाड़काने खेलना हरसान मीडिया वालों के पीला थोड़ा परे पास रिकॉर्डिंग के हो ताकि सही सीख सको वाह असांजा पाला ऑफिसर असांजा बस वारा ऑफिसर अगरि ॿिया कोई उहे सर्व मदद कंदा ताकि काबिल एकत्र ॻाइण सघे महिरबानी वाह साईं सदुल्ला ख़ैर साहब हा पहुंचा सिंध जो न पाकिस्तान जो वॾो हाल पहुचा ओतो जा सदुल्ला ख़ैर साहब ओसागरा मोदो जा जो है सिद्ध जो हकदार साईं सली हक़ सच ॻाल्हायो आहे पंहिंजे ऐवान ताईं हिननि ऐवाननि खे वॼायो आहे जिथे जिथे सलीम सिंधी वेंदो आहे त उते भले डीसीओ हुजे या डीपीओ हुजे पर चवंदा सलीम सिंधी आयो त ज़रूर ॻाल्हियूं वॾियूं थींदियूं महिरबानी सलीम सिंधी साहिब जो जे इनाम मोकिले 1000 रुपया पंहिंजा नासिब गुप्ती ते मौजूदु आहे पंहिंजा नासिब अली गुप्ती अदाई किरायो लिस्ट वारो किथे आहे लिस्ट वारो किथे आहे भा पहलवान अचे फिदा पठान ऐं पप्पू जमाली वाड़े मोहम्मद उस्मान मरी मीरपुर का है भलो पहलवान ठहरा मोहम्मद उस्मान मरी साईं गुलाब शाह खान बहादुर शोरो उन शौक़ है पहलवान जमाली शागिर्द है खान बहादुर जो पहलवान फिदा पठान गुलाब से पठान नंढो भाई पहला वाह टेडी वाह लगे ताड़ी आज सी शीदी वाह शीदी टेडी शीदी अरे सब गोबरी को गोजा पर अची वरी हिते मुजबर को ते चक्कर जो असां सामो और परे यार पोते वने तू के पासे ना खतर बस के तोरो ये दिया सुमानी इतिफाक पाकिस्तान आ बाबा अच्छे पहला यूसुफ शेदी सटोदन यूसुफ शेदी बापरा सदा मला बलूचिस्तान का आयल साया पहलवान एदा पहलवान आसिफ गुप्ती शहजादो जेको तमाम मेहमान नवाज है मोहम्मद हनीफ साहब न हूंदो बंगले ते महिमान आयो ते उनखे चांहि मिलंदी मानी मिलंदी उनजी खिंद थींदी उनखां हाल अहवाल वठिबा मोहतरम जहांगीर ख़ान मल्हन ऐं साहब गुलाम यासीन मल्हन गॾु पहुता आहिनि ऐं जानून ख़ान सुंदराणी जनाब जलालुद्दीन भयो पहिरीं पहुता मलाखरो जारी सारी आहे अॼु थोरी कमी कोताही थी वई आहे सुभाणे इंशाअल्लाह कुर्सन जी वॾी ऐं पंहिंजो लाइन लॻंदी परे ग्राउंड थींदो अल्ताफ शरकड़ियो उमरकोट वारो हुन पहलवान गुलाम असगर जागरानी मिले पियो जनाब साईं अॼु रखी जतोई साहब सां
हद बैठी गया पहलवान सीधी मारे हो निशान लगारी निशाना में लगारी मीर सलसो लगी तमाम भली कवरेज कर रहा है पहला नसरुल्लाह सीधी मारे पहला नसरुल्लाह सीधी पहलवान अली गुल माछी जेकी जो वार साहब आए उनके स्टेज के मथे घुराए हुए उन्हें खुदा साहब मथे वने स्टेज ते लालू माछी खुदा साहब मथे स्टेज ते उनके घुराए हुए मथे वने लाउड दे बेचा मथे पर ध्यान पहला यूसुफ शी वहां पहला फिदा वहां पहला फिदा पठान हुआ तमाम भली बल वारे दिल शेर वही सज मेहरबानियों पहला फिदा वाला कादिर जलबानी किथे बाए बलाखड़ी में आवाज बुधी तो बयान साथी गेट से बिछाने गेट से पहुंचे कादिर जलबानी के खुदा रे शादी की आवाज बुधे तो बाहर गेट से पहुंचे तमीर मला के मैदान में तमीर मला बाबा वे होए से फिर अमिन तो खुदा के मनो ऐसा बेन सारा यार कितनी गर्मी है पहलान शादिर फराश पहलान परेज गुप्ती पहलान बाबर जमाली पहलान बोस की शर अच्छे मैंने तो मजिदानो चे फिदा थोड़ा साइड कर फिदा एजाज कलर पुरानो शौकीन आए शहशाह पहलान कुर्बान होती बोलो माने उसा कासु मंगर हिम्मत तो करे मानो पोते तो करे अच्छे पहलान माशू को सोचे अच्छे पहलान अली हसन जमाली ए जान तोखे भी सुभान हिते कुर्सी को न द्वार का नाम बाबा लिस्टा आई उन नाला ये धुक दे पे हालर बस दियो हट आगे हट छोकरा क्या करे अच्छे इम्तियाज आदि अच्छे वहां पहला जरदारी हो वहां पहला जरदारी हो निकालने नहीं आने की जबार फल पहला उसा शाहराज मला पहला ने उसा सिगर चागिरानी छा करुआ नाउट में बुधाए हट बीस दे मिलिए जोर नहीं तुम्हारे बाप बेरे गौरनी गुलका पुरवा जोर रे ममता बरार के मारे जादू वाले पहलवान के पांच जोर आले दिखी दे थोड़ा पहलवान अच्छे मैदान में शौकत कपड़ा
बाबा हाणे मलागणो सुबुह थींदो मला कोई तैयारी होनी 4 बजे का मला अगले स्टार्ट करना थी अदा माइक बंद कर मेहरबानी इंशाल्लाह ताला सुभाणे असा दोस्तों असांजो असांजे आल पाकिस्तान मने एसोसिएशन जो सरपंच थियल आहे किंग ऑफ कलाकार जनाब मोहम्मद हजी मलन साहब जो हुकुम कयो आहे त जेको असांजो अलीगढ़ सोलंकी शहीद थी वियो आहे उन वाल साहब तमामु ग़रीब आहे मिस्कीन आहे उनजी माली हालत तमामु कमज़ोर आहे असां दोस्तनि खां फरंदी वारनि खां पंहिंजे साथियुनि खां डोनेशन करे उनजी मदद कंदासीं ताकि उहो सुठो वकील करे ऐं सुठे नमूने सां केस लड़े उनजी हर मदद कबी महिरबानी असां बिटशा जे मलाखला स्टेडियम में मतलब पहलवाननि जा ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जा सूर ॿुधाइनि उन्हनि जो ॻाल्हियूं ॿुधी ॾाढो ॾुखु थियो त उन्हनि खे बिस्तरा बि ख़स्ता हालत में ॾिना था वञनि ऐं उन्हनि जी का बि सुञाण कान्हे का उन्हनि खे एॾे वॾे सफ़र जो किरायो बि सिर्फ़ु 1000 रुपया ॾिनो थो वञे माने बि हिननि जे ख़ैरु मुनासिबु आहे इन जे करे इहे एहतिजाजनि तौरु अॼु सोने लतीफ़ खे दान ॾियणु वेंदा इन जे करे असांजो मुतालबो आहे त हिन पहलवान खे मखण माखी खारायो भुगड़नि ते कहिड़ी मल विढ़ंदा साईं ज़ुल्फ़कार शाह खान ॿियनि बस वारनि खां मुतालबो दियो मरन की रोके दियो मरन की रोके दियो मरन की रोके मरन की रोके मलन का इंसाफ करो मलन का इंसाफ करो मलन का इंसाफ करो इंसाफ अल्लाह ॾींदो आहे प्यार अनाज जो रसा पीर का जलासा कर दे के सदुरार हे रोज सोहे के बोलाओ नी मलाई के रो प्यारे कदम उठाया काई के पीर का जलासा बाबा जी मैदान में तू पुरी मौका है आसा दारवान जा छड़ना बाबा के मैदान में तो पूरी मौका है आसान दारवान ला करलाओ दिलाए तुरंत जानो करलाओ दिलाए उसके रोना गाए खबर कुछ उठा लगा जगह लगाओ गाए जो भी जाना था अल्लाह पानी बचाओ आगे लोगों को देना ये जो ये बोलाओ दिलाओ के लोग आए जगह लगाओ Thank you.
खिलौने की सेल आ गई। सेल 120 रुपए छाती वाला बंदर स्केल लक्कड़ ब्रेसलेट 200 रुपए। राजपाल खिलौना सेंटर कसूर वालों का स्टॉल। वाले खिलौने की गिफ्ट